बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ्रेंड मां जो इख़लाक़ अली खोसो तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो चैनल इख़लाक़ अली वॉइस टीवी। फ्रेंड असांजे चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइनि सां अस्सलामु अलैकुम। दुआ आहे मुंहिंजे रब खां तव्हां सदाईं ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा। अल्लाह तव्हांखे हर मुसीबत खां पनाह में रखे। फ्रेंड अॼु जो मौज़ू असांजो आहे लोक कहाणी आहे गिदड़ ऐं कुता। हिकिड़ो गिदड़ हमेशह लिकी छुपी भर पासे वारनि पोखियल फसलुनि मां खाधे जहिड़ियूं शयूं खाई ढो करे मवाड़ियूं पियो घुमंदो हो। संदसि गिनात वारा ॻोठाई गिदड़ उन ते ॾाढा ख़ार पिया खाईंदा हुआ ऐं पाण में पिया ख़बरचार कंदा हुआ त ॾिसो त असीं हेतिरी जान जाखोड़नि में विझूं, राति ॾींहुं पोरे खे लॻा पिया आहियूं त बि असांजे पाबंदी पूरी कान्हे ऐं हीअ बिना कंहिं कम कारण जे हमेशह मवाड़ घुमे। उन जो कहिड़ो कारण आहे? आख़िरकार हिकु दफ़े गिदड़नि पाण में पंचायत गॾु कई ऐं उन में हिन खे बि घुराए पुछियऊं त अदा ॻाल्हि त ॿुधा त कहिड़ो सबबु आहे जो असीं राति ॾींहुं पिया ॾींहूं त बि पाबंदी पूरी कान्हे ऐं तूं हमेशह बिना कम कार जे ईअं घुमी त बि सदाईं खायो पीओ मवाड़ियो वतीं। उन ते गिदड़ जवाबु ॾिनो त भाइरो अव्हांखे शायदि उहा ख़बर कान आहे त आउं बादशाह वटि वञी कमदार बीठो आहियां, जंहिं करे हिन मूंखे समूरनि फसलुनि तां वार वांझी करण ऐं खाइण पीअण जी लिखियल पास ॾेई छॾी आहे। उन करे धणीअ जी महिरबानीअ सां ॾाढो सुठो ऐं ख़ुशि वक़्तु पियो गुज़ारियां। उहो ॿुधी किन सिंदड़ियुनि गिदड़नि हिन खे चयो त अदा असीं बि तुंहिंजा ग़रीब भाइर आहियूं। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे जो तूं असांजो भाउ एॾे वॾे उहिदे ते वञी थियो आहीं। जेकॾहिं अॼु असांखे बि वठी हलीं पंहिंजे हद मां घुमाए फिराए अचीं ऐं खाराईं पीआरीं अचीं त कहिड़ी न हूंदी सुठी ॻाल्हि थी पवे। उन ते गिदड़ वराणियो त भाइरो उहा ॻाल्हि कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। सांझी ॿारनि ॿचनि समेत सभई तयारु रहिजो त हली का मौज वठाए अचांव। राति जो गिदड़नि जी सॼी टोले हिन सां गॾिजी अची भर पासे वाड़ियुनि ऐं बीठल फसलुनि में काही पई ऐं ॿनियूं खाइण ऐं भेलण लॻी। हारी नारी बि रोज़ानो पंहिंजे फसलुनि जो थियल नुक़सानु ॾिसी ॾाढा ख़ार खाईंदा हुआ ऐं गिदड़नि खे मारण लाइ वझ पिया ॻोल्हींदा हुआ। अॼु जो ओचितो हेॾी सारी कटक खे पंहिंजे फसलुनि में ॾिठाऊं सो यकदमि कुतनि जूं लदियूं वठी लिकी छुपी ओचिते अची मथनि कड़कायूं। गिदड़नि जूं कुतनि जी ओचिती मुसीबत ॾिठी सो वठी भॻा। अॻियां पास वारो गिदड़ ऐं पोयां ॿिया भॼंदे जॾहिं कुतनि खां ॻच पंधु निकिरी आया ऐं हवास जा आहिनि तॾहिं ॿियनि गिदड़नि दावतूं गिदड़ खे बीहारे चयो त मामा हिननि खे पास त ॾेखारीं हा। जवाबु ॾिनी त अदा आउं पास कंहिं खे ॾेखारियां, ही फ़ौजई अणपढ़ियल जी आहे।